शमशाद बेगम वाह जिन पूरे के अकेलो छे तुम पाणा की बोली इन दुनिया में मोकलाई भी कोन के खबर आ तो खुदकशी ना ही गई उदय उठो ही खीर पियो गुलाबी पानी जी छा कंदस शमशाद बेगम का सवाल मुझे जिंदगी में को जस लाए रहे हो जिंदगी त खुदा जी अमानत हूंदी आहे उनखे ईअं बर्बाद न कयो भला मरण वारा सां गॾु मरबो आहे छा गुलाबी जोड़े में गुलाबी मूंखे अकेलो छॾे ॾे आम खीर कोन पीअंदुसि तूं हले जा वञी थो या तोखे बिला मारो अदा कबूतर तूं भी हाणे कंहिं धंधे धाड़ीअ जी कर मां ज़ाइका माण्हू केतिरो पिनी अचे तोखे खाराईंदसि अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे अदा तुंहिंजो वात पटियो पियो आहे मां भी चवां हे घर जूं मक्खियूं वञनि काॾे थियूं ये सभु इन तो वारे वात में थियूं वञनि पयूं कुझु उथ चुरपुर कर अदा कबूतर हथ पेर हण मां मिसकीन भाई काथों पिनी सिनीअ ते तुंहिंजो भी पेट पालियां अदी बसरा तू बाहर न निकरंदी कर सरदार जो हुकुम आ तो और तू बाहर न निकरन छाजे करे जो दुश्मनी वधी वई आ मां अछड़ो कबूतर केडी मल हुन कपर त केडी मल हुन कपर ओता मां घर खां बाहर न निकरां त छा खाईंदासे रोज़ी अदी अल्लाह ॾींदो ॿियो केर ॾींदो ओता बराबर रोज़ी ॾियण वारो रब आ पर वतायो फकीर चई वियो आहे त रोज़ी ॾींदो रब खंगण खुणकण सां अदी बसरा जे खंगण ते रोज़ी मिले थी न त पोइ मूंखे खंगण ईंदो आ बस कर पाड़ोड़ो छा चवंदो त सिल जी बीमारी त सलाह चवो के अदा रोज़ी मुंहिंजो मतलब अदो खुदा न अचे अच अदा वे अदी खुश आई न अदा खुदा बस काश तूं रोज़ड़ी हुजी हा त मुंहिंजी या रोज़ड़ी थी पया इहो खंगण अदा कबूतर तुंहिंजी खंग सजाई थी वई अदी हाँ तू बिस्मिल्लाह करे पढ़ाई शुरू कर मूं तो लाइ कुछ 2 रुपया आंदा आहिनि बाक़ी पैसा कम थियण खां पोइ अदा खुदा बख्श मूंखे पैसनि जी लालच न आहे पर हिन अमल जे लाइ जेके शयूं घुर्जनि उन्हे लाइ रुगो रक़म तोखे चई अदा न त बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पकी मुंहिंजा फ़कीर फिरंदा हाँ अदी मां सम्झां पटे सटे 2 रुपया खया अचे अदी ही वञ अदा तू फिक्र ई न कर 8 ॾींहनि में तोखे फर्क पाण ॾिसण में ईंदो मेहरबानी अदी हाणे मां हलां
चांहि ते पी वञे। हाँ नथो पी, चङो ठीकु आहे, कठी आहियूं गॾु आहियूं। चङो ठीकु आहे, ॿिए वारे पी जा। पाण सुठी ॻाल्हि न पी अथई, अॼुकल्ह चांहि में रुॻो मक्खियूं थियूं पवनि ऐं न पी 2 रुपया बची पिया। ॾिठो ई अदा कबूतर, पाण खे रोज़ी मिली वई न। रोज़ी अची वई मुंहिंजे खंघण ते, तरसदी वरी मां बि हरदो खंघां त वरी ॾोकण मिलणी। बस 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 मौज जरासीम कंदे कंदे पाड़ोड़ो बीमार विझंदे खून कंध में बड़े बसरा कचे जड़ी पके मुंजा पुकीर पिरदा था वतन। बस कर आ छोड़ो कबूतर, केनी महिल हुन कपर त केनी महिल हुन कपर दी। ससुई जमाल जी पारत थे, अल्लाह कंदो जमाल जल्द ठीक थी। चाचा जमाल के ॿियो कुछ छा थियो आहे? जमाल तो मूंखे कुछ ॿुधाए ई नथो। छा तोखे ख़बर ना है? तोखे ख़बर कीअं हूंदी? थिए जमाल गोली लगण खां पोइ चिड़चिड़ो थी वियो। सरदार साईं, यो कुओ शमीर कराची भजी वियो आहे, कंहिं फ्लैट या बंगले में टिकियल आहे। मुंहिंजा हमरा उनखे तलाश करे रहिया आहिनि। दिलावर, कराची माण्हुनि जो समुंड अज़दा शहर आहे। शामिर तव्हांखे हुते कोन मिलंदो। तो पोइ सरदार साईं अवां ई कुझु कयो। दिलावर, छा तूं हिन बंगले जो माण्हू ख़रीद करे सघीं थो जेको उतां जूं ख़बरूं असांखे अची ॿुधाए? हा सरदार साईं, इहो कमु थी सघे थो, पर इन लाइ असांखे कुर्बानी ॾियणी पवंदी। छा कुर्बानी? कहिड़ी कुर्बानी? सरदार साईं, इहो कमु भेण राजुल करे सघे थी। छा राजुल कुर्बानी ॾींदी? सरदार साईं, अव्हां जे लाइ हिन राज जो बच्चो पंहिंजो सिर कपाए सघे, ऐं राजुल भेण बि हाणे अव्हां जे राज जी आहे। वो सिर ॾींदे फ़खुर महसूस त पोइ ठीकु आहे, तूं राजुल सां ॻाल्हाए ॾिस। हा सरदार साईं, मां राजुल भेण सां ॻाल्हायां। मूंखे उम्मीद आहे त राजुल भेण ख़ुशीअ सां सिर। जानो ॾींहं थी विया, ससुई जी सारी कान न थी आहे। अॼु हल त ससुईअ जो दीदार करे अचो। अरे सर, ससुई जी सार लहण वारा खोड़ थी यार। हाणे हू मुड़ुस वारी थी वई आहे, छॾे ॾे वीचारी जान। जानो तमीज़ सां ॻाल्हाए। ससुई सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजी आहे, मुंहिंजी। दुनिया जी का बि ताक़त ससुई खे मूंखां धार नथी करे सघे, छो त ससुई न सिर्फ़ मुंहिंजी दिल में पर साह में समायल आहे। साह। अरे सर, अव्हां जो बादशाह माण्हू, ॾींहं ॾिठे तव्हांखे सिज नज़र नथो अचे,
इन में सिज जो कड़ो डो, इन में अवां जे अखियुनि जो डो आहे बाबा साईं। जानू भाग भला हुया आहिनि जमाल जा जो बची वियो, पर केसी ताईं बचंदो, हिकु न हिकु ॾींहुं ज़रूर मुंहिंजे हथां मरंदो। ऐं पोइ ससु ई हमेशा हमेशा मुंहिंजी थी वेंदी। रेस शमीर भॼी वियो आहे, बंकुल अकेलो थी वियो आहे। हल त हली बंकुल खां पंहिंजा पैसा वठी अचूं। ससु ई तव्हांखे पोइ बि मिली ईंदी, पर पहिरियां पंहिंजा बंकुल खां पैसा त वठूं न। न जानू न, पहिरियां ससु ई, पोइ इहो बंकुल। रेस ससु ई हाणे पाण खे किथे मिलंदी? अॼु आयो सरदार जा माण्हू असां सां विड़ी पवंदा। सरदार जा माण्हू शामीर जी तलाश में, हाणे त इहो सरदार अकेलो आहे जानू। हाणे असां आसानीअ सां ससुईअ जो दीदार करे सघूं था। भली हलो रेस। हा जानू, हलंदासीं, अॼु ई हलंदासीं, ज़रूर हलंदासीं। मामा बंकुल। हेलो मामा साईं। बंकुल जो भाणज, बंकुल जो भाणज थी शाह ज़मान खां थो टिनी, जल्दी जल्दी मोटी अच। मामा साईं टिजां कोन थो, पर इन जे करे हिते आयो आहियां त शाह ज़मान जो पहिरियों गुस्सो थोरो थधो थियो। पोइ हिन शाह ज़मान सां मां पाण ई मूं ॾींदुसि मामा साईं। इन जूं त खंधियूं खणी छॾींदुसि। सम्झई कोन सम्झई? सम्झी वेंदे मामा साईं। शामिर खान ख़बर पई आहे त शाह ज़मान पंहिंजा माण्हू तुंहिंजे पोयां छॾिया, तूं ते गैर महफ़ूज़ आहीं, ॻोठ में महफ़ूज़ रहंदी। जल्दी ॻोठ मोटी। मामा साईं भाणज रोशो जे हथां गाॾी मोकिलियाई, उन्हनि पेरनि ते वापसि मोटी आहे, जवान थी, छो जो असां वॾी ताक़त ठाहे रहिया आहियूं। जिन सरदार शाह ज़मान जो सभु नाइंसाफ़ उनखे यादि ॾियारायो। सरदार शाह ज़मान सां मुंहुं ॾियण लाइ बेशक असांखे वॾी ताक़त जी ज़रूरत आहे। त पोइ अच, गॾिजी तूं मां वॾो फोर्स था ठाहियूं। त पोइ ठीकु आहे मामा साईं, तव्हां गाॾी मोकिलियो, मां बोरिंग वारे जंग जे पासे आहियां। रोशो, अरे ओ रोशो। जी रे सर। रोशो, इन्हनि पेरनि ते गाॾी काहे वञ ऐं शहमीर खे जल्दी जल्दी खणी अच। हाज़ुर बाबा साईं, असुल हाणे थो वञा। जल्दी कर। हाज़ुर रे सर। बोला साईं, दिलावर जे हमराहन बि बूटो कोन बारियो, साईं दाद बि पतो लॻाए कोन सघियो। हाणे मां सोचां थो त पाण वञी इन शहमीर कोए जो बिर ॻोल्हियां। आशिमा, मुंहिंजी बि शहर वञण जी तयारी आहे, ऐं मां सोचां थो त मीरा खे बि पाण सां गॾु शहर वठी वञा, ऐं तूं बि मूंसां गॾु हूंदे। उनजो कंहिं वॾी अस्पताल ऐं कंहिं सुठे वॾे डॉक्टर खां इलाज कराए। ठीकु आहे बाबल साईं, मूं त मीरा खे उन ई ॾींहुं चई छॾियो त बाबल साईं जॾहिं बि शहर वेंदो त तोखे पाण सां गॾु वठी वेंदो। आशिम, हाणे हीअं कर, तूं सिधो घर वञ ऐं मीरा खे चओ त तयारी करे, ऐं हा, तूं बि तयारी कर, हलूं था सिधो शहर। बाबल साईं, असां ग़रीबनि जी कहिड़ी तयारी आहे? ॿ चारि कपिड़नि जा जोड़ा खणंदासीं, हलिया हलंदासीं। ऐं हा आशिम, हिकिड़ी ॿी ॻाल्हि, हिन दिलावर खे चओ त शहर मां पंहिंजा माण्हू वापसि मोटाए। इहो दिलावर आहे न, ॿेले जो शींहुं आहे,
हिन जी शहर में दाल न गरंदी, इन करे चवाई तो हिनखे वापसि कयो। ठीकु आहे बाबल साईं, दिलावर खे चवां थो। बाक़ी मूंखे इहा पूरी पक आहे त शमीर इन साजिद सां गॾु हूंदो। हाशिम हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधाए, इहो बंगलो वारो पुटु साजिद किथे थो रहे ऐं हुनजे बंगले जी तोखे ॼाण आहे? न बाबल साईं, जांच कयां थो, ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे, तूं हाणे घर वञ, मीरा खे चओ त तयारी करे, शहर हलणो आहे ऐं हुनजो इलाज कराइणो आहे। हाज़िर बाबल साईं। गुलजार हाणे तबीयत कीअं आहे? बस यार बची वियो आहियां कादन, न त इन सूबेदार सुखे अहिड़ी हालत कई जो बची न सघां ऐं वेंदे वेंदे गोली बि हणी वई। इहो त शुक्र आहे जो मां परे वियुसि, न त बस अदा, अलाह जो शुक्र कर जो बची वियो आहीं। यार कादन, इहो सरदार शाहज़मान लाइक़ माण्हू आहे। मूं पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो सुठो माण्हू कॾहिं न ॾिठो। कौल जो सचो ऐं वाइदे जो पको, अहिड़ो बाइज़त ऐं सुठो माण्हू मूं कॾहिं न ॾिठो ऐं उनजो इख़लाक़ मञण मुराद आहे। गुलजार, या सरदार शाहज़मान आहे लाइक़ माण्हू। ठीकु आहे, तूं हाणे आराम कर, मां हलां। मामा साईं गाॾी मोकिली त वञणो ई पियो। शमीर खान, मुंहिंजो ख़्यालु आहे त तूं वापसि ॻोठ न वञ, तूं हिते महफ़ूज़ आहीं। जेकॾहिं तूं वरी ॻोठ वे त वरी ममण मची पवंदो। हा, सच पुछी त मूंखे बि हिते मज़ो नथो अचे। हिन जो मतिलबु त तुंहिंजी पक्की तयारी आहे। शमीर खान, जेकॾहिं तूं चईं त मां कुझु हथियार बंदनि जो बंदोबस्तु कयां जेके तोखे ॻोठ ताईं छॾे अचनि। न साजिद न, कंहिंखे कहिड़ी ख़बर आहे त मां केॾी महिल कहिड़े रस्ते सां थो वञा। त पोइ ठीकु आहे, तूं भले वञी तयारी कर। रजू, तूं गाॾी में पेट्रोल भराए ऐं पाणी वाणी बि चेक कर। ॾिस, पैसा ॾियो त तेल भराए अचां। करीना आयर त आहे, धूल सुचायूं वेठी आ। वो खंड जो जहाज बुॾी वियो थी छा? बस दी छा ॿुधाए, मुंहिंजो त को नसीब ई फिटल आहे। सॼी उमिरि हिन ॻोठ में गुज़री वई, कॾहिं बि दवा दारू जे लाइ बि ॿाहिरि नथा वञी सघूं। अड़े ॿाहिरि वञी कंदीअ बि छा? माई असां आहियूं झंग जा माण्हू, शहर में वञी हरू भरू थींदासीं परेशान, इन करे हिते चङा आहियूं। ऐं दी ॻोठ जूं ॿियूं मायूं बि त आहिनि, थोरे घणे ते वञी शहर थियूं घुमनि। असांजा मर्द आहिनि असांजे लाइ गैरती पुट, घर खां ॿाहिरि कढनि ई कोन था। बाक़ी हुन मीरा खे वठी थो वञे शहर। केरु थो वञे शहर? इहो हाशिम, ॿियो वरी केरु? इन ममड़ी मीरा कयो आहे मिकर, सो वठी था वञनि सॼे डॉक्टर ॾे शहर। असांखे इहे मिकर अचनि ई कोन, सो पया आहियूं हिते मोया घर में। ज़रीना करे त करे छा? बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पकी, मुंहिंजा पकी त फिरंदा था वञनि पिया। ओचरी मता मीरा के शहर वञण बि पई, डॉक्टर ॾे न मोकिलजांसी। मीरा बीमार कान्हे, मीरा ते ठही गैबात जो असर। हा, ईअं न थिए जो पए गैबात चिड़ी भञे छोरीअ जो कंधो, वञे से रहंदो कंदो असर चढ़ी। छा जो गैबात जो असर? बसरा या मीरा मकर पई करे मिकर। हाणे वॾी गाॾी में चढ़ी सरदार सां गॾु हाशिम सां गॾु वेंदी शहर। ज़रीना करे त करे छा? अड़ी ज़रीना, पोइ त तूं बि वञेसि न, भलीअ गाॾीअ जो जूतो बि वठी अचो, शहर वञी के चंगड़ा खाधा पीता बि खाई अचो, 4 माड़ियूं 4 बंगला के शहर जा बि ॾिसियूं अचो। अय दी हाशिम जो मुंहिंजी ॿुधे हा न त क़िस्मत के छो पिटिया हा। मुंहिंजो न को ओही न वाही, ज़रीना करे त करे छा? अरे ज़रीना, पपन खां मुड़े दिल सां करे हा त इहो हाशिम तुंहिंजे पेरनि में पियो हुजे हा, पर तो बि न को कुझु कयो न घर रखियो।
भाई बसरा कचे हुजे जा फकीर होजा फकीर फिरंदा खावतन। जमाल तुम्हें मुझे साह आ, पर तुझो यो उखड़ियल रवैयो ॾिसी मुझे तो जिंदगी ता अरवा ई खजी वियो आहे। फसी मां छा कयां, मूंखे पाण ते कंट्रोल ई नथो थिए। जमाल अधी मीरा ॾाढी बीमार आहे, जे डॉक्टर वटां उनजो इलाज तो थे, तुझो इलाज भी ता करायो। फसी मां ईअं ई ठीकु आहियां, मूंखे डॉक्टर जो इलाज कोन लॻंदो। हकीम साहब जो इलाज हले थो। हकीम साहब चयो आहे त देर थी सघे थी, ना उमेदी नथी थी सघे। जमाल छा तू मूंखे बाबा जे घर वठी हलंदे? अधी मीरा चाक न आहे, मां हुनजी तबियत पुछी अचां। ठीकु आहे, अच त मां तोखे घर छॾे थो अचां। भी त मां चादर पाए वठां। केॾा पिया वञो? बाबा मां ससुई के चाचे पले जे घर छॾे थो अचां, मीरा जी तबियत पुछंदी। हा पुट भली भली ससुई खे छॾे अच, भेण सां मिले। ससुई तूं वञी चादर पाए त छॾे अचां। राजुल भेण, सरदार साईं जा असां ते रुगो थोरा आहे, पर सरदार साईं तुंहिंजी जान भी बचाई आहे। सरदार साईं हर मोड़ ते तुंहिंजे लाइ विढ़ंदो आयो आहे ऐं तोखे पंहिंजी पनाह में भी रखियो। अदा अॼु एतिरा एहसान तो जताई, ख़ैर त आहे न? मुंहिंजी भेण अॼु वक़्तु अची वियो आहे त तूं सरदार साईं जा इहे थोरा लाहे छॾ। अॼु सरदार साईं तोखां कुर्बानी घुरी रहे। अदा सरदार ताईं सिर वयो न त सरदार तां घुरियो, मूं वटि छा आहे जो मां सरदार जो एहसान लाहींदसि? मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे मुंहिंजा भाउ जो सरदार जा एहसान लाहियां? ठीकु आहे मुंहिंजा भाउ, मूंखे क़बूल आहे। हुकुम कर त सरदार साईं मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम जारी कयो आहे? सरदार साईं वापसि तोखे शेरूअ ॾांहुं मोकिले रहियो आहे। शादा ही तू छा थो चवीं? मां वापसि हुन ज़ालिम शेरू वटि वञां? हा मुंहिंजी भेण, असां उते भी तुंहिंजी हिफ़ाज़त कंदासीं ऐं शेरूअ खां साख पत वठी पोइ तोखे शेरूअ जे हवाले कंदासीं। छो दा छो? छा सरदार साईं मुंहिंजी ॿिनि माननि में कुटी पियो आहे? न मुंहिंजी भेण, तोखे उते रही शमीर जी जासूसी करणी त शमीर केड़ी महिल तो थी अचे। इहा त खुशी जी ॻाल्हि आहे मुंहिंजा भाउ त मां सरदार जे कमु अचां। इहो त मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ आहे। अदा तूं वञ ऐं सरदार साईं खे चओ त राजुल हाज़ुर आहे। मूंखे तो मां इहा ई उमेद हुई मुंहिंजी भेण।